जंहिं महफ़िल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र। पीरी पया दर सुडियल ऐं प्या सहाब ॿुधल। पीरी पया दर सुडियल ऐं प्या सहाब ॿुधल। उन महफ़िल जे अंदर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र। पीरी पया दर सुडियल ऐं प्या सहाब ॿुधल। पीरी पया दर सुडियल ऐं प्या सहाब ॿुधल। उन महफ़िल जे अंदर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर जीअं फलकनि खां पयो लहे क़ुरान मिठो। मुंहिंजो महबूब वरी ॾसे तिन खे पियो सॼो। जीअं फलकनि खां पयो लहे क़ुरान मिठो। मुंहिंजो महबूब वरी ॾसे तिन खे पियो सॼो। ॿुधी असहाब मिठा वरी लिखंदा हूंदा। ॿुधी असहाब मिठा वरी लिखंदा हूंदा। हर क़ुरानी अखर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र। पीरी पया दर सुडियल ऐं प्या सहाब ॿुधल। उन महफ़िल जे अंदर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर चंड चोॾींहं जो जिते पयो चांडाण करे। उते तारनि जी भी मिठी चमकार हुजे। हेॾा सिद्दीक़ उमर होॾा उस्मान हैदर। हेॾा सिद्दीक़ उमर होॾा उस्मान हैदर। हुजे विच में दिलबर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र। पीरी पया दर सुडियल ऐं प्या सहाब ॿुधल। उन महफ़िल जे अंदर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर गुलशन सोमरो। जॾहिं मेराज ते विया मुंहिंजा महबूब मिठा। बैत मुक़दस में अॻे नबी सभु बीठा हुया। उते ही हुकुम मिलियो अवां इमाम थियो। उते ही हुकुम मिलियो अवां इमाम थियो। अॻियां बीठो सरवर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र। पीरी पया दर सुडियल ऐं प्या सहाब ॿुधल। उन महफ़िल जे अंदर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर अद शहज़ादा मां पीरी सो निंड में ॾिसां। निंड घंटनि जी हुजे पयो दीदार कयां। मिठी उन निंड अंदर शल दिल जा दिलबर। मिठी उन निंड अंदर शल दिल जा दिलबर। मुंडे कने मुर्गी नज़र छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर हुजे अरबी अनवर छा त हूंदो मंज़र। पीरी पया दर सुडियल ऐं प्या सहाब ॿुधल। पीरी पया दर सुडियल ऐं प्या सहाब ॿुधल। उन महफ़िल जे अंदर छा त हूंदो मंज़र। जंहिं महफ़िल जो सदर